सां शेयर कई पिया। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो सरबराह क़ौमी असैम्बली मेंबर साहबजादा हामिद रज़ा खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हामिद रज़ा जे भाउ हसन रज़ा जो चमड़ा हेठि हामिद रज़ा खे राति 2 वॻे इस्लामाबाद मां गिरफ़्तार कयो पियो। हामिद रज़ा खे अॼु फैसलाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत में गिरफ़्तारी ॾियणी हुई। साहबजादा हामिद रज़ा खे 9 मई केस में 10 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई हुई। अवां खे ख़बर ॾियूं पिया। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो सरबराह ऐं क़ौमी असैम्बली मेंबर साहबजादा हामिद रज़ा खे गिरफ़्तार कयो पियो आहे। हामिद रज़ा जे भाउ हसन रज़ा जो चमड़ा हेठि हामिद रज़ा खे राति 2 वॻे इस्लामाबाद मां गिरफ़्तार कयो वियो। हामिद रज़ा खे अॼु फैसलाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत में गिरफ़्तारी ॾियणी हुई। साहिबजादा हामिद रज़ा खे 9 मई केस में 10 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई हुई। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो सरबराह क़ौमी असैम्बली मेंबर साहबजादा हामिद रज़ा खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हामिद रज़ा जे भाउ हसन रज़ा जो चमड़ा हेठि हामिद रज़ा खे राति 2 वॻे इस्लामाबाद मां गिरफ़्तार कयो वियो। हामिद रज़ा खे अॼु फैसलाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत में गिरफ़्तारी ॾियणी हुई। साहबजादा हामिद रज़ा खे 9 मई केस में 10 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई हुई। अवां खे ख़बर ॾियूं पिया। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो सरबराह क़ौमी असैम्बली मेंबर साहबजादा हामिद रज़ा खे गिरफ़्तार कयो वियो। हामिद रज़ा जे भाउ हसन रज़ा जो चमड़ा हेठि हामिद रज़ा खे राति 2 वॻे इस्लामाबाद मां गिरफ़्तार कयो वियो। हामिद रज़ा खे अॼु फैसलाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत में गिरफ़्तारी ॾियणी हुई। साहबजादा हामिद रज़ा खे 9 मई केस में 10 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई हुई। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो सरबराह ऐं क़ौमी असैम्बली मेंबर साहबजादा हामिद रज़ा खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हामिद रज़ा जे भाउ हसन रज़ा जो चमड़ा हेठि हामिद रज़ा खे राति 2 वॻे इस्लामाबाद मां गिरफ़्तार कयो वियो। हामिद रज़ा खे अॼु फैसलाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत में गिरफ़्तारी ॾियणी हुई।